थैंक यू सर। सर हुकुम करियो। मिस्टर सरवर, ये वर्दी जेका असांजे जिस्म ते आहे इहा असांजे कफन मिसल आहे ऐं तूं इन वर्दीअ जो क़दुरु कंदे त तुंहिंजो क़दुरु थींदो। सर मूं मुंहिंजो मक़सदु न सम्झो। मिस्टर सरवर, कचे में जे भागेले जे पुठियां तव्हां विया हुयो, उनजे न मिलण करे उनजो माल तव्हां मारियो, उनजे घर जो अलाह ताला खणाए तो पंहिंजे क्वार्टर में अची रखियो आहे, उनजे कखनि खे बाहियूं ॾियारे छॾी। छा तोखे इहा इजाज़त जो कानून ॾिए थो? सर अवांखे ग़लति इंफॉर्मेशन आहे। सर जेकॾहिं मूं हिकु तीली खे वत लाथो हूंदो ॼण सॻे भाउ जो गोश्त खाधो हूंदो। तुंहिंजी एॾी वॾी साख आउं छा सम्झां? ऐं जेको मूंखे मोबाइल ज़रिए जेको लका ॾेखारियो वियो आहे उनजो सॼो इल्ज़ाम तुंहिंजे मथां आहे। सर उन वीडियो रिकॉर्डिंग में मुंहिंजी मौजूदगी आहे। मूं तोखे त न आहे ॾिठो, पर कुझु माण्हू पुलिस जी वर्दीअ में हुया जेके इहा कार्रवाई करे रहिया हुआ। सर अवां भला ऑफिसर आहियो, सुठी सोच ऐं सुठे ज़हन जा मालिक आहियो। सर इहो ॻोठ वारनि जो पंहिंजो हथ जो नाटक कयल आहे। सर सभु ॾोहारी आहिनि, बंद खां हेठि लहंदे को बि शरीफ़ माण्हू सुख जो साह नथो खणी सघे। सर हुननि जे मुतबरनि खां मूं सचूं करायूं आहिनि ऐं सभु पंहिंजा ॾोह बासिया अथनि। सर हाणे मूंसां दुश्मनी इन करे रहिया आहिनि त जीअं मां हिते न रहां। ठीकु आहे मिस्टर सरवर, जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि सची आहे त पोइ आउं बि अहिड़नि नज़रनि खे हिते रहण न ॾींदुसि। सर मूंखे बि अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। बाक़ी इन मामले जी अव्हां जांच करायो। जेकॾहिं मां ॾोही निकितुसि, जेका चोर जी सज़ा सा मुंहिंजी सज़ा। बाबा साईं, मूं अॻ में बि अव्हांखे गुज़ारिश कई त तव्हां मूं मिसकीन जी का वाहार कई। हा हाजी शरीफ़, मूंखे यादि आहे, पर हाशिम सां मुलाक़ात ई कान थी आहे। साईं मां हाशिम सां पाण बि मिली आयो आहियां। पोइ छा थो चवे हाशिम? बाबा साईं आसरो ॾिनो अथई, पर अञा ताणी को खड़तेल निकितो कोन्हे। हाय शरीफ़, ॾिसींदो त हाशिम वारा पंहिंजे मसइलनि में लॻा पिया आहिनि। हाणे त हाशिम अस्पताल वियल आहे। त पोइ तूं पाण सम्झू माण्हू आहीं हाजी शरीफ़, अहिड़ी सूरत हाल में आउं हाशिम ते ज़ोर कीअं विझां? बसि बाबा, मुंहिंजी अलाह पाक खां पोइ आख़िरी उमेदु अव्हां आहे। अलाह ख़ैरु करे हाजी शरीफ़, ससु ई ठीकु थी घर अचे न, आउं पाण तोसां गॾिजी हलंदुसि। बाबा साईं अव्हां जा बि हाशिम वारनि जे मथां थोरा आहिनि, मुंहिंजे मथां बि थोरो कंदो न त अव्हां जो थोरो किनो कोन थींदो। बाबा मुंहिंजो कमाए त ॿ धुरियूं पाण में ठहियल हुजनि ऐं पाण में खीर खंडु हुजनि। इहा ॻाल्हि साईं, मां बि त इहो ई त चाहियां थो त पंहिंजे बचे बहादुर सां खीर खंडु हुजां। हाय शरीफ़, तुंहिंजी जे इहा सुठी सोच आहे न त अलाह ताला बि तुंहिंजी मदद कंदो। अलाए छा हयाती बाबा साईं, मुंहिंजे ज़हन ते बोझ थी बीठो आहे। बाबा साईं तव्हांजी वॾी महिरबानी, हाणे मूंखे इजाज़त। ठीकु आहे हुजे न साईं, तव्हां हमेशह मूंखे ताना मेणा ॾींदा आहियो, पर अॼु मां पंहिंजो दुश्मन ॻोल्हे आयो आहियां। हुकुमदार, लॻे थो त रुपए मां 4 आना फ़र्क़ु पियो आहे। चने सर कहिड़ा दुश्मन ॻोल्हे वरिता अथई, ख़बर त पए? हुई मौजन सां इटो थींदो थो अचे। बाबा साईं जिन मूं ते फायरिंग कई हुई तो पाण ॻोल्हे लथा आहिनि या बख़्शू वारनि जे चवण ते लॻो आहीं? मुंहिंजे न साईं, मूं पाण ॻोल्हिया आहिनि, पाण। त चने सर जी चाल ॾिसी चङनि भलनि जूं वायूं बताल थी वेंदियूं आहिनि। चने सर केरु आहिनि उहे, ख़बर पए न केरु आहिनि? साईं दाद ऐं विछूअ वारा बाबा साईं। साईं दाद ऐं विछूं? चने सर तोखे पक त आहे न? बाबा साईं पक न आहे, पर हुनजे जुमलनि में मूं सम्झो त। तो सम्झो पर पक न आहे, छा थो चईं? मुंहिंजनि साईं चने सर जे चवण ते अहिड़ो को कदम न खणिजो। हूअं बि मां ॾाढो मोहतात थी वियो आहियां, जेसीं ताईं इन डोंग जी निड़ी में हथु पवे। लाहौती तूं लॻे थो सुधरंदे कोन, तुझे थी पादर न खाईंदे न, तेसी न सुधरंदे। लॻे थो त मुखां अॻु में तोखे चने सरी पादर हणंदो। मुंहिंजा दुश्मन इहे आहिनि, तव्हां मञो न मञो, पर हिकु न हिकु ॾींहुं तव्हांखे मां पंहिंजा दुश्मन निर्वार करे ॾींदुसि। ठीकु आहे, निर्वार कर दुश्मननि खे, त पोइ गुलनि जो हार पाराईंदोमांइ। मुंहिंजनि साईं मुंहिंजी सलाह अथव त वरी बि सोचो। मौजन साईं तव्हांखे या ख़ुदा जो वास्तो थो विझां त हिन लाहौतीअ चवण ते न लॻो न लाहौतीअ चवण ते। असीं ॿई पीप हलियासीं न,
इहो ई तोखे माराईंदो इहो ई इहो ॿुधाए थो छॾी अॼु छो त मुंहिंजे पुट ते टिंडियूं थो चढ़नि हाणे जॾहिं इन खे थो ॾिसां त बाबा साईं जेकरे तुझे जिस्म ते टिंडड़ियूं थियूं चढ़नि न मुंहिंजे जिस्म ते ॾेभू था चढ़नि ॾेभू हाणे मां पंहिंजे दुश्मननि सां घटि कोन्हे कंदुसि मुंहिंजे न साईं हाणे लॻे थो त मूंखे नई चाल हलाइणी पवंदी चने सर ॾेभू पटी नहीं जा विछूं पर वाके कदम संभाले खण जा इन पोइ वता तुंहिंजे लाइ सॼो मुल्क ॻोल्हींदो ऐं रुलंदो वता मुड़ुसु पोड़ो आ तो इन करे थोरो कदम सोचे सम्झे खण जा कमदार तू इन चनेसर ते नज़र रख किथे फाथो न त ॾाढो ॾुख थींदो साईं पोइ बि वॾा वेठा आहियो चॾाए वठिजोसि मिस्टर सरवर जेतिरा ॾींहं जिते लिखियल हूंदा न उते ई घर बा सर सरदार शाह ज़मान जे इलाइक़े में अवां अॻु बि रहिया आहियो ॾाढो मोतबर माण्हू आहे सरदार शाह ज़मान हाँ मिस्टर सरवर सरदार शाह ज़मान जे इलाइक़े में काफ़ी वॾा मसइला आहिनि बहरहाल ऐं जेतिरो वक़्तु उते रहियुसि शान शौक़त सां पंहिंजी ड्यूटी कई बेगुनाह खे गुनाहगार कराइण ऐं गुनाहगार खे बेगुनाह कराइण जा मूं तॾा पटराए छॾिया सर पोइ अव्हां जे लाइ इहो ज़िलो को नओं न आहे वरी बि जेकॾहिं उते बदिली थी वञण जा इम्कान आहिनि त बहितर आहे हा चिटा इम्कान आहिनि शायदि उते हालतूं वधीक ख़राब थी वियूं आहिनि पीर करामत मरहूम जे भाउ मुजन हालतूं तमामु घणियूं ख़राब करे छॾियूं आहिनि मजबूरी आहे बाला ऑफिसरनि मूंखे हिकु दफ़ो ॿीहर बदिली करे उते मोकिलण जो सोचियो आहे सर पोइ मूंखे पाण सां गॾु वठी हलो ठीकु आहे त तोखे पाण सां गॾु रखाईंदुसि थैंक यू सर मूंखे लॻे थो त पहिरियां खां कुझु बहितरी आहे हाशिम ख़ान मूंखे उमेदु आहे त तमामु जल्द ठीकु थी वेंदी हाउ डॉक्टर साहब असांखे हिन जी सीटी स्कैन कराइणी पवंदी डॉक्टर आफ्ताब अचे त मूंखे सलाह ॾियां डॉक्टर साहब इहो किथां कराइणी पवंदी अव्हां फ़िक्र न कयो हिन ई हॉस्पिटल में इहा मशीन आहे वरी महिरबानी डॉक्टर साहब टंग भगी पई प्यार जे सहारे जी बाहड़िया मुझी बेपड़ी कबूतर तू ये बाह हटाई दे त न ही बाह तुंजी थी वई ही हमेशा मां पंहिंजी बाह खे इते ॾिसण थो चाहियां जेकॾहिं इहा तुंहिंजी बाह मूंसां गॾु रही न त मां किरण खां हमेशा लाइ बची वेंदसि कबूतर मां छा कयां मुंहिंजी दिलि त वॾी आहे पर मुंहिंजो कद नंढो आहे प्यार कद ऐं जिस्म खे न ॾिसंदो आहे प्यार त दिलि में जाइ ठाहींदो आहे तुंहिंजी एॾी वॾी दिलि आहे जो मां हिन तुंहिंजी दिलि में आराम सां रही सघां थो कबूतर तूं मुंहिंजे कद जे लाइ कुझु करे त जे मां बि वॾी थी सघां मालिक तुंहिंजो सांचो अहिड़ो रखियो आहे बेबी जेकर मुंहिंजे वस में हुजे न त मां तोखे बांस जे लकड़े जहिड़ो करे छॾियां कबूतर मूंखे ॿेर ॾाढा वणंदा आहिनि मां इजो थो आणियां वेझो त ॻोठा हे सीता तुंहिंजे लाइ मिठा ॿेर आणियां थो गॾु गाॾो भराए थो अचां वेझे ॻोठा इहो जेको सीता शहर न आहे इतां अधु कलाक में वियुसि अधु कलाक में आयुसि सफ़ा ॿोरो भराए थो अचां हुकुम आहे तुंहिंजो ठीकु आहे मथे मथे आई ॾाढो धक लॻो अथसि मां तोखे चयो त इहा बाह मूंखे हमेशा जे लाइ सहारो ॾे तूं बाह ई कढी छॾी बेबड़ी तो ई मूंखे चयो न त मूंखे ॿेर वणंदा आहिनि मुंहिंजे लाइ वठी आ
लोंगा खैर त आहे? परेशान तो लगी? रेशम मुजन साईं असां ॿिन्ही जे खिलाफ़ थाणे ते FIR दाख़िल कई आहे। कहिड़ी FIR? इहा FIR त रेस काबू खान आरू बरू लोंग ऐं रेशम खे पाण वटि रखियो आहे ऐं हू चवनि था त रेशम असांजो नंग आहे। इहो मूं ते इल्ज़ाम आयो अथनि त लोंग रेशम खे अगवा करे वियो आहे। उन्हनि जे चवण सां छा थींदो? पर पुलिस त असांजे पोयां पवंदी न। इहा ख़बर रईस खे पई आहे? हा, रईस त मूंखे ॿुधायो त थाणे ते FIR दर्ज कराई अथनि। मूंखे लॻे थो त रेस खे परेशान करणु चाहिनि था। ईअं त आहे न, छो जो असां रेस काबू खान जी पनाह में आहियूं। पोइ रेस छा पियो चवे? रेस त दिलदारी हुजे त कुझु कोन थींदो। हुन कची FIR जी कापी घुराई आहे। भला जे रेशम ज़रूरत पई त कोर्ट जो बयान बि कराईंदासीं। कोर्ट ते बयान? छा जो? बयान इहो थींदो त तोखे कंहिं भॼायो न आहे न वर्गलायो आहे। तूं राति ख़ुशी सां मूंसां गॾु आई आहीं ऐं रेस काबू खान वटि असां ॿिन्ही पनाह वरिती आहे। इहो सुठो थियो। मूंखे गॾु तो सां रहण जी इजाज़त त मिलंदी न। ऐं इहो मुंहिंजनि हथ ते हथ ॾेई रहिजी वेंदो। ईअं त आहे रेशम, पर अलाए छो मसइला असांजी जान ई नथा छॾनि। हाणे वधीक तूं परेशान न थी। कोर्ट में मां पाण बयान ॾींदमि त लोग मूंखे भॼाए न आयो ऐं मां राज़ ख़ुशी सां हुनखे क़बूल थी कयां। साउथे मुंजन साईं ॿाहिरि कंहिं दोस्तनि सां वियो आहे छा? कमदार नबू मुंजन साईं कंहिं कम सां वियो आहे, ॼाण आयो आहे त ख़ैर न। अॼु हिकिड़ी ख़बर खणी आयो आहियां लाउते, पर मुंजन साईं लाइ किथे घुमां? नबू कमदार छा दी आहे ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाईंदे मुखालिफ़नि जे बारे में। अॼु हिते पहुता, सुभाणे हीअं कंदा, ॿिए ॾींहुं हीअं थींदो। चल हे त टचिंदा ई पिच। छा आहे? छा ते लड़कियो थो? केर किथे पहुता आहिनि? मुंजन साईं हाशमारा हिते न अस्पताल पहुता अथव, अस्पताल। सूबेदार सिकंदर नूजा उन्हनि खे लामारो। कमदार नबू तो ते यार कहिड़ो एतबार? तू हमेशा कूड़ हणंदो ई, थी सघे थो हीअ बि कूड़ हुजे। पंध न कंदे पंहिंजे वात कॾहिं न ही लक्ष्य वात में छॾी मई त पोइ खणंदो वठंदे बसि। मुंजन साईं हिनखे झले छॾे पंहिंजे चिमचे खे काड़े बोड़ ते वेठो आहे सॼो ॾींहुं तव्हां वटि। वरी वेठो ॿिए हर कंहिंखे टुकींदो थो वते, पधर खाईंदी कॾहिं। बाबा इहो सम्झो त कावा छिक पारे ख़बर अथव। वरी नबू कमदार अदा छा सोचियो आहे दिलि में? वरी रंधिणे में विझंदो रोलो कराईंदो मानी असांजी हराम। ॿियो मुंजन साईं ॿुधाए छॾियां हुनजो इलाज वॾा वॾा डॉक्टर पिया कनि। तंहिं बि कुझु सोचियो? नबू कमदार छा डॉक्टरनि जो इलाज करे रहिया? सच तो चाहीं बाबा साईं, सच तो चवां त हाणे होरिया होरिया नी तबियत ठीक थींदी थी वञेव। इहा ॻाल्हि सची ऐं पक्की त आहे न? मुंजन साईं हिन छोरे तव्हांजा कन भरे भरे सॼो दिमाग़ यार छा करे छॾियो आहे। माना मस्जिद में वञा कसम खणा हाणे माना ॻाल्हि थी जेकासी ॻाल्हि कयूं थो उन ते एतबार ॾियूंसीं तोखे। तुंहिंजी मर्ज़ी, बाक़ो चाक चंगेली थींदी थी वञे साईं। मुंजन साईं नबू कमदार उहे वेही वाई ख़बरूं कंदो आहे। हेॾा ॾोढ थींदो उनजो हिकिड़ो धक जो बि कोन्हे। मरी पंहिंजे खाम खानो चुप कर, किन जड़ा पंहिंजो वात बंदि कर। छॾियो हिन विढ़ण खे, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। नबू कमदार छा थियो सिकंदर? शिकायत दर्ज थी? हा सर थी वई। कार्रवाई बि थी? कार्रवाई करण लाइ निकिरां ई पियो त ॿी धुर अची वई केस दाख़िल कराइण लाइ। कहिड़ो केस? सर रेशम जी अगवा जो केस। कंहिंजे मथां? मुख्य जवाबदार लौंग जॾहिं त हुशी काबू खान। पोइ हाणे छा सोचो अथई? सर मूं कोशिश कई आहे, काबू खान कापी घुराए वरिती आहे
भला उन्हां जो रद्द अमल सर उन्हनि हिकु BNC बि दाख़िल कराई आहे जेका शक जी बुनियाद ते आहे। कंहिंजे मथां वाला? सर हाशिम वारे दुर मथां। NC छा जे बारे में आहे सिकंदर? चने सर जे मथां फायरिंग जी। ॻाल्हि हवाई आहे या का सदाकत बि आहे सिकंदर? सर जांच कयां पियो। ठीकु आहे, थोरो कचे वारी साइड खे बि नज़र में रख। जी सर। क्रिमिनल माण्हू जानवर वांगुरु पिया घुमनि शहर में। तूं पंहिंजी ऑफिस में जंग जे मथां चाढ़ियूं वेठो हूंदे त कमु कीअं हलंदो? ऐं ॿी ॻाल्हि त उन ते फायरिंग थी आहे। मालूम कर फायरिंग कंहिं कई आहे ऐं को जानी नुक़सान न थियो आहे? अहिड़ी हरकत कंहिं कई आहे? गुलज़ार उन्हनि खे बुटूं लॻल हुयूं, तव्हां सुञाता कोन? हिकु त थोरो परे हा, ॿियो त ओचितो हमलो कयूं ऐं असांखे पाण संभालण जो मौक़ो ई न ॾिनो। किथे पुलिस त न हुई? मूंखे नथो लॻे गुलज़ार, छो त पुलिस ड्रेस में हुआ ई कोन। किथे दुकान वारे त सियाटी न कई? गुलज़ार दुकान वारो पाण वियल हो, हुन असांखे ॾिठो त वायूं बताल थी वियसि। सौदो बि सरस ॾेई वियो। हा त सौदो? गुलज़ार जे सौदे बचाइण जी कयूं हा न त सिर हलियो वञे हा। किथे बख़्शू त न हो? गुज़ार बख़्शू त आम्हूं साम्हूं मिलंदो आहे, उहो अहिड़ी हरकत न कंदो। माण्हुनि जे नियत जी ख़बर न पवंदी आहे, किथे किथे वेस बदिलाए बि विड़ी वेंदा आहिनि। गुज़ार बख़्शू खे ख़बर आहे त असां बि झंग जा बादशाह आहियूं, अगरि जे अहिड़ी हरकत कंदो त पाण बची कोन सघंदो। अफ़ज़ल, जिते फायरिंग थी उते पहिरो ज़ाहिर थी वेंदो। असां इहो ख़्यालु न कयो, कहिड़ी ख़बर मतां पहिरो हुजे बि सही। मूंखे उहा जाइ ॾिसणी आहे, मतां को सबूत मिली वञे। ठीकु आहे गुलज़ार, उहा जाइ मां तोखे ॾेखारींदुमि। मुराद है सोढे जो को हाल अहवाल ॿुधा? न यार लोंग, राब्तो ई कोन कयो अथई। भला फोन ते का ॻाल्हि बोल। बाबा का सोडे जी ख़बर चार? बाबा साईं, हींअर उन जो ई ज़िक्र पियो हलियो। बाबा साईं, सोढे जे बारे में त मां मुराद खां पियो पुछां। हा मुराद, फोन न कई अथई छा? न बाबा साईं। बाबा त तूं ई राब्तो करे हाल वाल वठीस न, मथां कंहिं शइ जी ज़रूरत हुजे। जी बाबा साईं, मां मालूम कयां थो। हाँ बाबा लौंग, तूं ॿुधाए त हीअ रेशम कीअं? बाबा साईं सॼो ॾींहुं पंहिंजे शादीअ जे सामान खे पई थी सिंगारे, बस इहो वरी कपिड़नि जे गंढ टोप खे लॻी पई आहे। ये पहिरीं औरत आहे जो पंहिंजो राज पाण थी ठाहे, न त अक्सर घर जूं वॾियूं या मारू ठाहींदियूं। जी बाबा साईं, पर बाबा रेशम अकेली आहे न, उन जे करे पंहिंजो राज पाण पई ठाहे। ख़ुदा कंहिंखे राज नसीब करे। लोग मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजे। हुकुम बाबा साईं। रेशम जो ज़िंदगी भर ख़्यालु रखिजे, संदसि एतमाद बहाल रखिजे। हाज़िर बाबा साईं, थी आवाज़ हुकुम बाबा। न्याणी सभु कुझु छॾे मुड़ुस जे हवाले कई वञे थी ऐं उनखे ई पंहिंजो सभु कुझु ऐं आसरो सम्झंदी आहे। उनजे ॾुख सुख में आसत बणजणु हर मर्द जो फर्ज़ आहे। बाबा साईं, तव्हांखे शिकायत जो मौक़ो न मिलंदो।